अलाउद्दीन सिद्दीकी ट्रस्ट पारां शदादपुर के मकामी गार्डन में गरीब और मुस्तहिक खानदाननि सां तालुक़ रखंदड़ सभी मर्द और औरतुनि में राशन फूड पैकेट विराइण की तकरीब मुनक़िद कई वई। राशन फूड पैकेट की तकरीब में खलीफ़ो राना अतर नक्शबंदी की सदारत हेठि तकरीब मुनक़िद कई वई। राशन फूड पैकेट की तकरीब में ख़ुसूसी शिरकत अलाउद्दीन सिद्दीकी ट्रस्ट के खलीफ़े राव मोहम्मद रज़ा नक्शबंदी कई। तकरीब के खिताब कंदे अलाउद्दीन सिद्दीकी ट्रस्ट के खलीफ़े राव मोहम्मद रज़ा नक्शबंदी चयो त अलाउद्दीन सिद्दीकी ट्रस्ट पारां हर साल रमज़ानुल मुबारक के महीने में ग़रीबन और मुस्तहिकन में राशन विरायो वेंदो आहे ऐं हुन भेरे बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 5000 राशन जा थेला विराया पिया वञनि। हीउ सिलसिलो पहिरीं रमज़ानुल मुबारक खां 30 रमज़ानुल मुबारक ताईं जारी रहंदो। उन खां अलावा मुस्तहिक औरतुनि ऐं ख़ानदान में राशन विराइण खां अलावा तिबी कैंपूं क़ाइम करे दवाऊं पिणु फ़राहम कयूं वयूं। अलाउद्दीन सिद्दीकी ट्रस्ट ज़रिए ख़िदमत जो सफ़र जारी रहंदो। फूड राशन पैकेट जे तकरीब की पुॼाणी ते ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि में राशन जा थेला विराया विया। तकरीब जे आख़िर में इस्लाम दीन जी सरबुलंदी ऐं मुल्क की तरक्की ऐं सलामती लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।